मक़सूद रिंद सिंध हारी कमेटी पारां बाबाई सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जे वेझा साथी ऐं अधु बटे तहरीक में हारियुनि खे हक़ ॾियारींदड़ कामरेड रईस बिरोही जी टीहीं वरसीअ जे मौक़े ते पाणी कॉन्फ्रेंस थी गुज़री। वरसी जी शुरूआति कामरेड रईस बिरोही जे आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े कई वई। पाणी कॉन्फ्रेंस खे सदारती ख़िताब कंदे सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो त सिंध जे पाणीअ ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध दरिया ते ठहंदड़ नवां केनाल सिंध खे सुकाइण जो मनसूबो आहे। असीं हिन मनसूबे खे रद्द कयूं था जिते वधंदड़ इंतिहा पसंदी सिंध लाइ वॾो मसइलो आहे। बदअमनी चोट चढ़ियल आहे। सिंध जे माण्हुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ नाहे। कचे में धाड़ियलनि जो राज आहे। साफ़ी महफ़ूज़ नाहिनि। सिंध जे हारियुनि खे फसल जो नामुनासिब अघु न पियो मिले। सिंध जे माण्हुनि खे उथिणो पवंदो ऐं जिदोजहद करणी पवंदी। पाणी कॉन्फ्रेंस खे सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सीनियर नाइब सदर मोहम्मद इदरिस बिरोही जो चवणु हो त बाबा साईं सॼी हयाती सिंध जी मज़लूम हारियुनि जे हक़ लाइ जिदोजहद कई। खेसि सुरख सलाम पेश कजे थो। हारी कॉन्फ्रेंस के नेशनल पार्टी सिंध के सदर ताज मरी, STP अगवान अली मर्दान भंगवार, पीर शहाब सिंधी हारी कमेटी के नायब सदर कामरेड हुकमचंद धनी बख्श बिरोही, कामरेड अबदाश पंवर, सिफत रिंद, अली नवाज़ निज़ामानी, तालिब जखरो, कामरेड डाढ़ू मल, सिंध हारी कमेटी के मरकज़ी प्रेस तर्जमान आबिद रिंद, फोटो मल ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। रिपोर्ट ज़हूर रिंद, लाड़वाइस न्यूज़, मक़सूद रिंद।